तमामु सीनियर असांजो मेंबर साईं रजूलाल भटिया सां गॾु आहिनि। रजूलाल खे चवंदासीं त कुझु साईं जूं ॾाढियूं असांखे ॿुधाए। ऐं रजूलाल भटी साहिबु तूं था पराणी मुंहिंजो हीरो थो हीरो थिए टंग महारू कोबरा पीठा जत जणी मुंहिंजो खान पुरू था नींद ॿारो थी ॿोली मुंहिंजो उनवान आहे कच्छ जो खाहोड़ी साईं अली गोरसुम। अॼु न उताकुन में तालिब तमारी आदेसी उछी विया बलूं मारी जे खे जारी से लाहो थी लॻी। साईं अली गोरसुमरो पहिरीं जून 1952 में कोट शादर में पैदा थिया। कच्छ जी सरज़मीन कई हीरा ऐं खाहोड़ी बहादुर इंसान पैदा कया, जिन में साईं अज़ीज़ किंगराणी मरहूम साईं बख्श रिंद, साईं तालिब लिगारी मरहूम ऐं साईं अहमद खान मदहोश, हाल हयात खलीदार सुमरो, तालिब कमराणी, साईं नूर मोहम्मद सुमरो हाल हयात जहिड़ा इंसान कच्छ जी मिटी पैदा कया। साईं अली गोरसुमरो खादी दुर सां लाॻापियल रहियो। मुंहिंजी उन सां पहिरीं मुलाक़ात 1987 ईस्वीअ में पहिरियों दफ़ो थी ऐं हिकु बहितरीन उस्ताद ऐं उन सां गॾु हिन सहाफ़त में बि कई ऐं पीपल्स पार्टीअ जो जियालो ऐं सरगर्म कारकुन बि रहियो ऐं ज़िले दादू हारी कमेटीअ जो बि उहिदेदार रहियो। साईं अली गोरसुमरो सिंध जे गंभीर मसइलनि जहिड़ो त पाणी, बदअमनी, लातामियत, कारोकारी, रस्म, जागीरदारी, सरदारी, वॾेर के निज़ाम ख़िलाफ़ कच्छ ऐं कोस्तान ऐं सर ते लिखंदो रहियो। जहां साईं जन खे जस हुजे त क़ौम परस्त ऐं खादी धुर सां वाबस्ता रहियो। ख़ासि करे ज़रई मज़दूर हारियुनि लाइ तड़पंदो रहियो ऐं उन जे मसइलनि जी निशानदी कंदो रहियो। साईं अली गोरसुमरो मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते केतिरा ई मक़ाला लिखिया। मतिलबु त ही कॾहिं बि सुख जो साहु न खयो ऐं जिदोजहद कंदो रहियो। साईं अली गोरसुमरो हिकु बहितरीन सहाफ़ी उस्ताद हो ऐं अल्लाह साईं संदसि पोइरनि खे सब्र ऐं तौफ़ीक़ फरमाए। ऐं लतीफ़ साईं जी ही बैत पढ़ी मां पंहिंजी जाइ वठंदुसि। खरकण लाइ सुख न सुता करणी खाहोड़ियुनि खे आहे अञा ओसीअ जो पंध जो। महिरबानी।